नाज़रीन मोरो खां असांखे रिपोर्ट करे रहियो आहे मुश्ताक अली कोराई। मोरो म्यूनसिपल कामेटी जेका करोड़े रुपया बजट हुजण बावजूदि बि शहर खे साफ़ करण त परे जी ॻाल्हि, पर कचिरे खे खणण वारा वॾी क़ीमत में वरितल रिक्शा बि नाकारा बणिजी विया। उन्हनि रिक्शनि जो माहवार तेल ऐं मरम्मत जे ख़र्चनि जा वाउचर ठाहिया वञनि था। म्यूनसिपल में जेकी पका मुलाज़िम आहिनि उहे ड्यूटियूं छो नथा कनि? उन्हनि खे वीज़ा ते कंहिं मोकिलियो आहे? उन्हनि जी पघारुनि मां माहवार कटौती कंहिंजे अकाउंट में वञे थी? शहर जी सफ़ाईअ जो कूड़ो ड्रामो छो थो कयो वञे? शहर जे मुख़्तलिफ़ कॉलोनियूं जंहिंमें गचीरो रोड, सियाल मोहल्ला, साबुण चौक गंदगी जे ढेर में मुब्तला, सफ़ाई न थियण जे करे केतिरियूं ई बीमारियूं जनम वठनि थियूं। निमाज़ लाइ वञण वक़्तु नालियुनि जो गंदो पाणी लॻण सबबि कपिड़ा नापाक थी वञनि था। अच वञ में केतिरियूं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो थो पवे। जेकर हिकु ॾींहुं को स्वीपर अचे थो त वरी हफ़्ते जा हफ़्ता गाइब। मोरो जी आवाम काॾे वञे, कंहिंखे दाह ॾे?